अवांखे अपडेट कयूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। मां वाहिद सियासतदान आहियां जेको आवाम जे तरफ़ ॾिसी रहियो आहियां। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त ॿियूं समूरियूं पार्टियूं खिलाई मखलूक मां उम्मीद लगाए वेठियूं आहिनि। रुगो तीर ई शींहं जो रस्तो रोके सघे थो, रुगो शोबाज़ी सां कमु न हलंदो। अवांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त मुल्क में हिकु भेरो ॿीहर दहशतगर्दी वधी रही आहे। मुल्क खिलाफ़ समूरनि साज़िशुनि ते मुंहिंजी नज़र आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। मां वाहिद सियासतदान आहियां जेको आवाम जी तरफ़ ॾिसी रहियो आहियां। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त ॿियूं समूरियूं पार्टियूं खिलाई मखलूक मां उम्मीद लगाए वेठियूं आहिनि। मुल्क में हिकु भेरो ॿीहर दहशतगर्दी वधी रही आहे। मुल्क खिलाफ़ समूरियूं साज़िशूं मुंहिंजी नज़र में आहिनि। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। पीपी चेयरमैन जो चवणु आहे त मां वाहिद सियासतदान आहियां जेको आवाम जी तरफ़ ॾिसी रहियो आहियां। रुगो शोबाज़ी सां कमु न हलंदो, रुगो तीर ई शींहं जो रस्तो रोके सघे थो। मुल्क में हिकु भेरो ॿीहर दहशतगर्दी वधी रही आहे।